दोस्तों हींअर इन ख़ूबसूरत महफ़िल जो टियों कलाम ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि दिलि जी लॻी सा दिलि खे ख़बर दिलि दाहूं करे मूंखां तूं सुहिणा रहीं थो परे। वाह जो कलाम आहे दोस्तो, तव्हां ज़रूरु ॿुधो। दोस्तों जो शाइर आहे हबीब मीराणी। ख़ूबसूरत शाइरी आहे ऐं उस्ताद जलाल चांडनी जो अंदाज़ जेको आहे तमामु ख़ूबसूरत आहे ऐं पुराणी वजत आहे, तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। दोस्तों इन कलाम जे लाइ फरमाइश कई आहे असांजे पीरी प्यारे दोस्त इंजीनियर शाइर वकार अली भेलार साहब राणीपुर खां, जेको उस्ताद जलाल चांडनी जो सचो आशिक़ आहे। दोस्तो उस्ताद जलाल चांडनी जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 75 LFP तव्हां ॿुधी रहिया आहियो शाइर शमन अली मलिक घोसपुर कंदकोट वारे जे ताउन सां, जेको उस्ताद जलाल चांडनी जो सचो ऐं पको आशिक़ दीवानो ऐं मस्तानो आहे। दोस्तो चैनल खे सब्सक्राइब कंदा कामरान जानी सिंधी यूट्यूब ते ऐं फॉलो कंदा फेसबुक ते। महिरबानी। अजीब इश्क मां तेरी पान सुञाण कोलाची हिकिड़े माण्हू कान तेरो ताकत बुड़ा माता तरंगारी दिल जी लगी है दिल जी लगी सा दिल के खबर दिल काहू करे दिल काहू करे पेशकेश कामरान जानी सिंधी। जन जानी खड़ी जुदा जी सीने में बरे थी बारिया जका तो अञा न ठरे थी जी सीने में बरे थी बारिया जका तो अञा न ठरे थी दादा मच न है दूध दुखन दिल दाऊं करे दिल दाऊं करे
अज रोई दिनो कया कैसा कुर्ब जी वेही हो रूहरू गणपिन खोटा कुहार बनी जे दरनी दिल थी चवे पई मिल यार मूंखे बीतल बुकाई नाहे का बिनूखे दिल थी चवे पई मिल यार मूंखे बीतल बुकाई नाहे का बिनूखे एक यार मिले थी मुझे बिले दिल दाहू करे मैं दिल दाहू करे उसका सोना सोना मारू घड़ा दान पर सद के पंजो महबूब सोनो लगल आशिक सी चए पियो सोना दुनिया में ॿिया घणा पर मुंहिंजो सोनो ज़ोर सोना दुनिया में ॿिया घणा पर मुंहिंजो सोनो ज़ोर पेशकेश कामरान जानी सिंधी अख ककोरल मुंहिंजे पिरीअ जी मुर्गे सदावो मोर धाड़ो हनी जोर वरन जो साखनी वो सा हबीब मिरानी न कोई आराम हुआ राजो दी हरू मुझे में मताम हुआ हबीब मिरानी न कोई आराम हुआ राजो दी हरू मुझे में मताम दादा सूर सहे जो कुछ न चवे दिल दाहू करे मैं दिल दाहू करे उसका सोना नहीं तो करे नहीं तो करे दिल की लगी है दिल की लगी है दिल की लगी दिल की लगी साथ दिल के कमर